अस्सलाम वालेकुम गाइस। जीअं त अॼु असां इसम आम छा आहे, इसम आम छा आहे, उन जा कहिड़ा मिसाल आहिनि, उनखे मिसालनि सां पढ़ंदासीं, उनजी वस्फ़ पढ़ंदासीं। वस्फ़ुनि जी आहे उहो लफ़्ज़ जेको जुमिले में माण्हू सावारी शइ जो आम नालो हुजे उनखे इसम आम चइबो आहे। माण्हू सावारी शइ जो आम नालो हुजे उनखे इसम आम चइबो आहे। ऐं इसम आम हिकिड़ो हूंदो आहे इसम आम, ॿियो हूंदो आहे इसम ख़ासि। इसम आम ऐं इसम ख़ासि में थोरो ई फ़र्क़ु हूंदो आहे। सिंपल उनखे असां जेको सो मिसालनि सां मिसाल ॾेई सम्झंदासीं त इसम आम ऐं इसम ख़ासि में कहिड़ो फ़र्क़ु आहे। मिसाल तौरु इसम आम छोकिरो, हाणे ख़बर न आहे असां वटि छोकिरो कहिड़ो आहे, पर इसम ख़ासि जॾहिं असां अली चऊं त इहो थी वेंदो इसम ख़ासि। इसम आम छोकिरो, छोकिरी, सूबो, मुल्क, ज़िलो। हाणे असांखे ख़बर न आहे त छोकिरो कहिड़ो आहे, छोकिरी कहिड़ो आहे, सूबो कहिड़ो आहे, मुल्क कहिड़ो आहे, ज़िलो कहिड़ो आहे, पर जॾहिं असां इसम ख़ासि यूज़ कंदासीं त पोइ असांखे हुन में ख़बर पइजी वेंदी त इसम आम जेके उहे जेके असांखे ख़बर न पवंदी आहे, इसम ख़ासि मां असांखे ख़बर पइजी वेंदी आहे। अहिड़ा मिसाल ॾेई असां ॿियनि नाउनि जे बारे में सिखंदासीं नेक्स्ट वीडियो में। ऐं हीअ वीडियो असां इसम आम जे बारे में पढ़ियोसीं ऐं उमेदु आहे तव्हांखे तमामु बहितरीनु नॉलेज मिली हूंदी। ऐं इंशाअल्लाह नेक्स्ट टॉपिक में त असां वरी वधीक डिस्कस कबो। अल्लाह हाफ़िज़।